नाज़रीन असां हिन वक़्तु प्रेस क्लब जनाबाग लारकानो में मौजूद आहियूं जेको 3 ॾींहं पहिरियां रमतपुर जी हद मां जेकी नारी मुबैना तौर ते अगवा कई वई पुलिस पारां उनजी बाज़ियाबी थी आहे। उनजा वारिस ऐं जेके लारकाणे जा सोशल वर्कर आहिनि उहे हिन टाइम एहतजाज जी सूरत में रैली कढी आहे। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। उन्हनि जो छा चवणु आहे? कानून दान थी करे या पुलिस त असांजो जेको आहे प्रोटेक्शन आहे, असां सॼी अवाम जी प्रोटेक्शन आहे। त इन में मूंखे त शर्म थो अचणु खपे त भई हे ऐसे शो थी करे न्याणियुनि वारा न आहियो छा? सिंध जूं न्याणियूं तव्हां जूं न्याणियूं न आहिनि? उन्हनि खे तव्हां बेदर्दी सां मारियो, उनजी मथे जा जेको आहे रवा लाहे करे तव्हां कंहिं ओताकुनि में रखो, या तव्हां उन्हनि खे जेको आहे चांहि में जेको आहे शराब वग़ैरह अलाए छा छा इहो तव्हां पीआरियो, इहो छा मुनासिबु आहे तव्हांखे? मूंखे त अफ़सोस थो थिए जेको आहे सो अफ़सोस सां चवणु थो खपे त भई तव्हांजे इन पुलिस जे इन खे वर्दीअ खे ॾाढो माना तव्हां लॼायो आहे। अफ़सोस आहे तव्हां जहिड़े नौजवाननि ते जेके असांजी न्याणियूं तव्हांजे ई जेको आहे सो शींहनि जो जेको आहे न खाजूं थी बणिजनि। इल्ज़ाम न आहे, हक़ीक़त आहे। अच्छा, एसएसए खे सस्पेंड कयो वियो आहे जेकी हाणे जीआईटी जेकी जोड़ी वई आहे या जांच कमेटी, इन जे बारे में तव्हां छा ॿुधाईंदव? केतिरो मुतमिन आहे? इन जे हिसाब सां न जहिड़ो असांखे काई माना न दिलि खे कोई यकीन नथो पए त भई हे जेको आहे सस्पेंड थी वियो आहे। बहरहाल बाक़ी कानूनी कार्रवाई कई वञे इन जे ख़िलाफ़। महिरबानी करे असांजो एसएसपी जे अॻियां बि जेको आहे इल्तिजा थी कयां मां त भई न्याणीअ जो इंसाफ़ कयो वञे। सिविल ड्रेस में हथियार बंद मासूम न्याणियुनि ते तशद्दुद करे उन्हनि खे जेको आहे गिरफ़्तार कयो आहे। हीउ वॾी हिकिड़ो ज़ुल्म आहे। 3 ॾींहं मासूम न्याणी खे मुख़्तलिफ़ निजी टार्चर सेलनि में रखिबो आहे न्याणियुनि खे बग़ैर FIR जे। हीउ त वॾो ज़ुल्म आहे, दर्द आहे वॾो, असां बयान बि कोन था करे सघूं। ऐं उन खां बाद उनखे नशो ॾिनो वियो आहे। न्याणी जेको पाण स्टेटमेंट ॾिए त मूंखे चांहि में जेको आहे नशो ॾिनो वियो आहे, उनजा वाला लाथा विया आहिनि। वॾो ज़ुल्म आहे। ईअं दहशतगर्द सां बि सुलूक कोन कबो जीअं सिंध जे न्याणियुनि सां धरती धणियुनि सां अहिड़ो सुलूक कयो थो वञे। हिन वाक़े जो वज़ीर आला सिंध बिलावल भुट्टे ज़रदारी जो ई हल्को आहे। हू लाड़काणे मां चूंडियल MNA आहे, पीपुल्स पार्टी जो चेयरमैन आहे। उन बि नोटिस न वरितो आहे। लाड़काणे मां चूंडियल नुमाइंदनि वज़ीर मशीर जेके आहिनि उहे बि हिन वाक़े ते ख़ामोश आहिनि। आख़िर छो? ग़रीब थियणु हिन मुल्क में ॾोह आहे ग़रीब जो। हिननि जे वोटनि ते इहे जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि वज़ीर मशीर बणिजनि था। असीं मुतालबो था कयूं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट, IG सिंध, एडिशनल IG सखर DIG लाड़काणो खां त असगर सोलंगी जेका हुनजी टीम आहे जिन इहे दहशतगर्दी कया, न्याणी खे अगवा करे 3 ॾींहं मुसलसल जेके टार्चर कयो आहे ज़हनी जिस्मानी, उन्हनि जे मथां केस दाख़िल करे ऐं उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में असांजो जेको एहतजाज आहे सॼी सिंध ताईं असां एहतजाज जो दायरो में मूंखे वठी मूंखे खणी विया। मूंखे 3 ॾींहं ॾाढो रुलायूं। किथे रखियो तव्हांखे? हिकिड़ो रखियऊं इन खां डबल रोड खां बेस कॉलोनी वारे डबल रोड खां उते। मूंखे उहो बि घर यादि आहे, मूंखे हो बि घर यादि आहे। जिते बि छापो हणाईंदी माने उते वेठा हूंदा। किथे रखियो जी कच्छ में रखियो। पोइ सुभाणे खां पोइ मूंखे माना खणी ऐं डबल रोड खां घर हुयो, वॾी बीमार हुई, मूंखे उते रखियऊं। पहिरियां किथे रखियो? पहिरियां मूंखे रखियऊं पंहिंजे थाणे ते, पोइ वरी रखियऊं राति जो 2 बजे अलाए 3 पिया थियनि। पोइ खणी पंहिंजे माना हुन पुलिस वारे थाणे ते रखियऊं। तंहिंमां उन्हनि चयोसीं हे असांजो मसइलो न आहे, इहो तव्हां पंहिंजो पाण ॼाणियो। पोइ मूंखे साजुरी असुर सां हितां आज़ाननि जे टाइम खणी पोइ मूंखे हेॾे कच्छ में लाहे विया। कच्छ में मतलब किथे? न इन खां परियां जेके घर आहिनि न उन में वॾे घर हुयो, उन में मूंखे रहायूं। मां अकेली हुयमि, पाण पुलिस वारा हुआ। घणा ॼणा पुलिस वारा? 4 हुया अलाए 5 हुया। एसएचओ हुयो? न एसएचओ पाण न हुयो, उहो फोननि ते ॻाल्हाइनि पियो। अच्छा, उते पुलिस वारा तव्हां ते तशद्दुद कनि पिया? हा। छा कनि पिया? मूंखे मारियूं बि ऐं मूंखे माना ढोंगलनि ते ॻाल्हाइनि पिया, जंहिंमें मां शर्म में ॿुॾी वियमि। मां चयो मुंहिंजा मालिक ॼाण आहे। चए तुंहिंजा मालिक कॾहिं बि न ईंदा, तोखे राति घड़ी मां तोखे मज़ो ॾेखारींदुमि। उहो एसएचओ पियो चए हुई। शराब वग़ैरह भी पियारनि? जी मूंखे शराब बि पीआरियऊं। मां ढुको हुयमि, तंहिंमें मूंखे माना मूंखे माना धप आई। मां उते मां रखियुमि गिलास, तंहिंमें मूंखे चई पी वञ। मां चयो मां न पीअंदमि।
तव्हांखे कल्ह जो छॾियनि त अखियुनि ते पटी ॿधल हुई तव्हांखे हा 2 ॾींहं मूंखे अखियुनि ते पटी बि ॿधल हुई। कहिड़े हंध ते तव्हांखे छॾियनि उहो तव्हांखे यादि आहे? बाईपास वारो रोड आहे उहो। बिरादरी ऐं जेके न्याणी जंहिंसां ख़ुदि हादसो थियो आहे उनजा तव्हां मौक़ो ॿुधा। हिननि जो इहो ई चवणु आहे त जेसि ताईं एस एच खे कड़ी खां कड़ी सज़ा नथी अचे तेसि ताईं असांजो एहतजाज जो दाइरो जारी रहंदो। मां आहियां मोहम्मद इक़बाल शेख, ब्यूरो चीफ रिपोर्टर सिंध, मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल लारकाणो।